कुल्लू दरिया में मुसलसल चाड़ खां पोइ कंडियारे तालुके जो कचे वारो इलाइक़ो पाणी जे हेठि अची वियो आहे। केतिरा ई फसल पाणी जे हेठि अची विया आहिनि, जंहिं करे आबादगार तबिको सख़्तु परेशान आहे। जॾहिं त तारीख़ी शहर बकरी पे पाणी जी लपेट में अची वियो आहे, जंहिं करे उतां जा रहवासी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रहवासियुनि जो चवणु आहे त तारीख़ी शहर बकरी पाणी हेठि अची वियो आहे, जंहिं करे हू तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन मौक़े ते मुख़्तियारकार कंडियारो वसीम लाशारी कोशिश जी सां ॻाल्हाईंदे चयो त असां जीअं त असां बकरी में मौजूदु आहियूं। बकरी ॻोठ हिननि जो दड़े ते ठहियलु आहे, जेको फील मूंखे थिए पियो। बाक़ी हितां जेके लंघ आहिनि उतां पाणी जो क्रास तमामु घणो आहे। जीअं त पासे में जेके बनियूं ॿार आहिनि, ॻोठ जे चौधारे में पाणी अची वियो आहे। हितां पाणी क्रास करे पियो। हिननि जा ॿ पासा आहिनि, हिकिड़ो हिन पासे जेको स्कूल आहे, ॿियो वरी आउं पोएं पासे खां ॾिसी आयो आहियां जितां पाणी क्रास करे पियो। बाक़ी घर हिननि जा महफ़ूज़ अलहमदुलिल्लाह मथे आहिनि। बाक़ी वरी बि हिननि जे लाइ डॉक्टर जेको आहे 24 कलाक हिते अवेलेबल कराए था ॾियूं। DC साहब जो हुकुम ते नौशरो पियो हुजे। बाक़ी जानवरनि जी जेके डॉक्टर आहिनि उहे बि हिते असां जी मौजूदगी करायूं था। हिते मौजूदु हूंदा इनशाअल्लाह, वधीक अलाह साईं रहम कंदो। पाणी तमामु घणो हितां गुज़रे पियो। हींअर पोयां लात अची वई आहे, गुडू ते सखर ते बि लात अची वई आहे। पर हाणे उहो हिते पाणी हितां असांखां क्रास करे नौशरो फिरोज़ में उहो हींअर पीक ते हले पियो। अॼु सुभाणे खां पोइ इनशाअल्लाह पाणी लही वेंदो। कंडियारे तालुके में असां टोटल 46 कैंपूं असां जेके आहिनि से प्रपोज़ कयूं, स्टेब्लिश बि थी वियूं। पर उन में अञा ताईं जेके आहिनि से 2-4 सिर्फ़ु कैंपूं आहिनि जिते असांजे माण्हू पहुता आहिनि। कमाल देरो आहे या ॿिया हिकिड़ी 2 पॉइंट आहे, सबब जिते अबड़ो आहे। इहे 2-3 स्कूल आहिनि जिते असांजा 150 खनि माण्हू हुते मौजूदु आहिनि। बाक़ी रिलीफ कैंपनि में माण्हू कोन आया आहिनि। घर माण्हुनि जा मथे आहिनि ऐं हिते माण्हू यूज़ टू थी विया आहिनि। माण्हू सम्झनि था त असीं पंहिंजो घर ॿार शयूं माल मतो कीअं असीं छॾे ॿाहिरि निकिरूं। पाणी ही सम्झल आहिनि पाणी खे त पाणी 2-4 ॾींहंनि में लही वेंदो। दरिया में मुसलसल चाड़ खां पोइ बकरी SM बचाव बंद खां पाणी जा वकरा गुज़री रहिया आहिनि। इंतिज़ामिया अमलदारनि जी दावा आहे त बकरी SM बचाव बंद वटि पिणु रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि, जॾहिं रेस्क्यू टीमूं पिणु मौजूदु रहनि थियूं। उन मौक़े ते बकरी SM बचाव बंद वटि मौजूदु इंतिज़ामिया अमलदारनि कोशिश ॾींदड़ सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजो अमलदार ओछारा सम्झो केतिरी सूरत हाल पाणी जे महिल आहे। पाणी जी साईं हींअर जीअं मां रेवेन्यू जो फोकल पर्सन आहियां, रेवेन्यू डिपार्टमेंट जो तालुको कंडियारे जो। जीअं त हितां से हींअर 3 लख क्यूसेक पाणी जेको आहे गुज़री रहियो आहे। अञा पोइ हिते 5-7 लख ॿुधाइनि था, पर अलाह साईं महिरबानी सां असांजा बंद मज़बूत आहिनि। खतरे वारी ॻाल्हि त न खतरे वारी ॻाल्हि अञा कोन्हे। 3 लख पाणी गुज़री वियो आहे। केतिरियूं रिलीफ कैंप तव्हां हिते क़ाइमु कयूं? रिलीफ कैंपूं असांजो हींअर मुंहिंजे ख़्याल में त 3 कमु कनि थियूं। कमाल देरो हाई स्कूल ऐं मोहब्बतेरो हाई स्कूल ऐं हायर सेकेंडरी स्कूल मोहब्बतेरो जतोई, कमाल देरो ऐं मोहम्मद लाइक़ जतोई प्राइमरी स्कूल। इन्हनि 3 में असांजूं कैंपूं आहिनि। ऐं रेस्क्यू 1112 जा असांखे 5 माण्हू मिलियल आहिनि ऐं हिकिड़ी गवर्नमेंट जे तरफ़ां DC साहब जे तरफ़ां हिकिड़ी बोट मिलियल आहे ऐं 2 प्राइवेट ॿेड़ियूं आहिनि जेके असां हितां जे ज़मीनदार कादिर बख़्श जतोई ऐं ज़ुल्फ़कार जतोई साहब जन जे तावन सां मिलियल आहिनि। जेके रिलीफ कैंपुनि ते माण्हू घणा मुंतक़िल कया? असां वटि अञा माण्हू मुंतक़िल न थिया आहिनि हिते मोहब्बतेरे में। बाक़ी कमाल देरे में कुझु थिया आहिनि ऐं मञुठ में कुझु थिया आहिनि। बाक़ी अञा मोहब्बतेरे में न थिया आहिनि, छो जो माण्हुनि जा हिते घर माइट अज़ीज़ वेझा आहिनि। उहे सभु फ़िलहालु ओॾे वञणु पसंदि था कनि। तव्हां चओ था त जेके रिलीफ कैंपुनि ते अचनि था उन्हनि खां हर शइ मिले थी, पर माण्हू दाऊं था कनि। तव्हां हलो, अञा असांजे रिलीफ कैंप ते माण्हू मौजूदु न आहिनि। ॿुधव, जंहिं महिल आया त पोइ असां उन्हनि जो सॼो बंदोबस्तु कंदासीं। बाक़ी असां ॿियो हिते माण्हू कढण में असांजी बोट बि मिलियल आहे। ॿियो अञा कचे वासी जेके हूंदा आहिनि उहे दरिया जे अंदरि हूंदा जिन खे ख़तरो हूंदो, पर उहे माण्हू पंहिंजा घर ऐं ज़मीनूं छॾण लाइ अञा ताईं तयारु न आहिनि। असां ऐलान कराया आहिनि लाउड स्पीकरनि ते, उन्हनि खे फोर्स करे रहिया आहियूं। अञा बि असां कोशिशि करे रहिया आहियूं त उहे माण्हू ॿाहिरि निकिरनि, असांजे रिलीफ कैंपुनि में अचनि। मीडिया जे ज़रिए तव्हां बि उन्हनि खे रिक्वेस्ट कयो, असां बि करे चुका आहियूं त असांजे रिलीफ कैंपुनि में अचनि। असां उन्हनि खे हर शइ प्रोवाइड कंदासीं। असां उन्हनि जे हेल्थ ते डॉक्टर रखिया आहिनि, वेटनरी डॉक्टर रखिया आहिनि ऐं असां उन्हनि जे खाधे पीते जो बंदोबस्तु हर शइ कई आहे। रुॻो असांजे रिलीफ कैंपुनि ते अचनि, असां सभु कुझु कंदासीं उन्हनि जो। छा केतिरा माण्हू रोज़ रेस्क्यू कंदा हो ऐं हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? अस्सलाम वालेकुम। मां हिते रेस्क्यू टीम जो इंचार्ज तौरु कमु करे रहियो आहियां। जीअं त मुसलसल 11 ॾींहंनि खां असीं तक़रीबन मिनिमम जेके आहिनि 25 खां 30 माण्हू मिनिमम न ते हितां खां एविकेट करे रहिया आहियूं। कचे की तरफ़ माना कचे खां पके तरफ़ खणी अची रहिया आहियूं। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ असां मुसलसल ॾिठो आहे त 3-4 ॾींहंनि खां जेको पाणी जो जेको रेलो आहे उहो वधी रहियो आहे। अॼु माना फुट 1.5 फुट पाणी जेको आहे मथे मुसलसल माना ॾिसूं था त वाध कल्ह खां वाध थी चुकी आहे, जंहिंजे करे कचे में इलाही ख़तरो थी चुको आहे ऐं माण्हुनि खे एविकेट करण में मसइला पेश अची रहिया आहिनि। माण्हू पके जी तरफ़ अचण खां मतिलबु मना करे रहिया आहिनि, छो त उते उन्हनि खे मतिलबु पके जी तरफ़ अचण में माना दुश्वारी पैदा पई थिए। जेकी असां एविकेट करे रहिया आहियूं उहो माना असांखे थोरो मतिलबु माण्हुनि जो जेको उते लोकल माण्हू आहिनि उन्हनि जो ताउन घटि आहे त बाबा ही माण्हू
रेस्क्यू करण में मतिलबु अंदेशो पेश अचे थो। छा रेस्क्यू करे सघंदी आहे जेकॾहिं का अलाह न करे को माण्हू ॿुॾे त उनखे केतिरे वक़्त में बचाए सघूं था? सर ॿुॾण जे टाइम ते त असांखे पहिरीं ते इतला मिली त अगरि ॿुॾी रहियो आहे त असां हुते मतिलबु माना मिनिमम टाइम ते असीं हुते विकेट मतिलबु पंहिंजे पाण खे करे हुते पहुचाईंदासीं। जीअं त असांजे लाइफ गार्ड आहिनि जेके असीं हुते माना पहुची असांजे जेके आहिनि हुते बोट ड्राइवर आहे उन खां पोइ जेके आहिनि स्कूबा आहे त असीं हुनखे माना बचाए सघूं था। जेको माण्हू हुन ते ॿुॾे थो उनखे असीं लाइफ बॉडी माना जेकी लाइफ गार्ड आहे या लाइफ मतिलबु जैकेट आहे उनजे थ्रू असीं हुनखे बचाए रखूं। जेका लाइफ जैकेट तव्हां पायो था इहे केतिरो माण्हू खे बचाए सघे थी? इहा लाइफ जैकेट सर असां पाइण खां पोइ मतिलबु पाणी में अगरि मुसलसल मैक्सिमम 72 कलाकनि ताईं इहो मतिलबु माण्हू खे बचाए सघे थी। पाणी में ॿोड़े नथी सघे। 72 कलाक खां पोइ असीं वैसी हिनखे मतिलबु अधु कलाक ताईं सुकाए वरी असीं रिन्यू यूज़ करे सघूं था। केतिरी टीम रेस्क्यू जी हिते हूंदी आहे मौजूदा? असांजी सर हिते मतिलबु मुसलसल 11 ॾींहंनि खां 5 ॼणनि जी टीम हिते मुश्तमिल आहे जेको असीं 24/7 हिते कमु करे रहिया आहियूं। कच्छ जे रहवासियुनि जो चवणु आहे त कच्छ जे रहवासियुनि जो गुज़र सफ़र सिर्फ़ु फसल ते हूंदो आहे, पर हिन वक़्तु दरियाई पाणी अचण खां पोइ फसल पिणु तबाह थी विया आहिनि, जंहिं करे हू मुआशी तंगी तरफ़ धिकजी विया आहिनि। जॾहिं इंतिज़ामी अमलदारनि जी दावा आहे त कच्छ में रेस्क्यू टीमूं कमु करे रहियूं आहिनि, हुन सां गॾु रिलीफ कैंप क़ाइमु कया विया आहिनि। कैमरामैन ज़ुबैर आबादी सां गॾु इल्ताफ़ सोलंकी कोशिश डिजिटल कंडियारो।